जुंगशाही में अवांखे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट कर रहियो आहे हुज़ूर अहमद ब्रोही। जुंगशाही वेझो दरगाह अमीर शाह जीलानी जे ख़िदमतगार ग़ुलाम क़ादिर जोखियो ऐं संदसि फर्ज़ंद हाफ़िज़ सदाम हुसैन जोखियो पारां दरगाह जे सालियाने ॾिहाड़े वारे प्रोग्राम खे ख़त्म करे गुज़िरियल राति देर सां जीअं ई दरगाह खां पंहिंजे ॻोठु गुजो लॻ ॻोठु दर्स ग़ुलाम अली कार में निकिता त पोयां संदनि ॿिनि नामालूम मोटरसाइकिल सवार हथियारबंद फ़ौरन पीछो करे हथियारनि जे ज़ोर ते खाइण फुर करण जी कोशिशि कई। न बीहण ते मथनि सिधी फायरिंग करे खैर नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि कई, पर हू साम्हूं खां रोड ते ईंदड़ ज़ाइरीन जी अचु वञु सबबि मौजज़ाना तौरु बची विया, पर संदसि पीछो नामालूम हथियारबंद फ़ौर हू घर ताईं कंदा रहिया। ग़ुलाम क़ादिर जोखियो चयो त हिन खां अॻु बि काफ़ी भेरा मथनि क़ातिलाना हमला थी चुका आहिनि। हिन इंकशाफ़ ते बि चयो त इहा वटां ऐं सफ़ुर जी वारदात न, पर इहो साओ सिधो मथज़ क़ातिलानो हमलो करे खेसि नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि कई वई आहे। हिन चयो त काफ़ी भेरा हद जी पुलिस समेत SSP ठट्टो खे लिखत में शिकायतूं करे चुको आहियां, पर इंतिज़ामिया को बि तहरुक वठण तोड़े खेसि तहफ़ुज़ ॾियारण लाइ तयारु नाहे। हिन SSP ठट्टो खां मुतालबो कयो त खेसि तहफ़ुज़ मुहैया करे लावारिस बणियल जुंगशाही गुजो रोड ते राति जो पुलिस जो गश्त वधाए दरगाह ते पिणु सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कया वञनि, तहफ़ुज़ मुहैया कयो वञे जीअं वधीक को अणवणंदड़ वाक़ियो पेश न अची सघे।